नाज़रीन सुल्तान कोट में भी ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रैली कढी वई। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे इसरार चांद। जश्न आमद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरे दुनिया में जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे ऐं हिते जश्न आमद आशिकान रसूल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त जश्न मिलाद कहिड़े तरीक़े सां हू मल्हाए रहिया आहिनि। मोहम्मद मिठड़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अमन जो सिलसिलो आहे। अमन जी वॾी सादत इहा आहे जो सॼो काफ़िले सां गॾु सॼे सुल्तान कोट जी अवाम सां गॾु ओड़े पाड़े जी अवाम सां गॾु सभु अॼु ख़ुशियुनि जो इज़हार करे रहिया आहियूं। जीअं असांजूं ईदां हूंदियूं आहिनि पर हे असांजो डबल ईद जो ॾियारो आहे। विलादत वारे ॾींहं ते जॾहिं आका जी आमद थी, आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत जो ऐलान थियो त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जी रिसालत ऐं आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे पैगाम सां अल्लाह जी वहदानियत जो बि इल्मु थियो। त लिहाज़ा अॼोको ॾींहुं कंहिं अहमियत खां घटि न आहे। अल्लाह ताला सभिनी आशिकान रसूल खे इहे ख़ुशियूं मल्हाईंदो रहण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजो आका व मौला सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जंहिंजी हिन दुनिया में आमद थी, सो इन सिलसिले में हिते सुल्तान कोट जे मुख़्तलिफ़ मस्जिदनि खां पाड़नि खां जमायत जी सूरत में जमायती आशिकान रसूल आम पब्लिक के अची करे पंहिंजे महबूब जी आमद जो जश्न जज़्बे सां ऐं दिली तरह मनाए रहिया आहियूं। ख़ुशीअ जो ॾींहुं आका जो मिलाद सभु ख़ुशीअ सां मल्हाए रहिया आहियूं। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह से असांजो इहो क़बूल फरमाए। इंशाअल्लाह इहो दुनिया ताईं बि पैगाम पहुचंदो त आशिकान रसूल पंहिंजे नबीअ जो मिलाद मल्हाए रहिया आहिनि। जीअं त असांखे तमामु ख़ुशी ऐं मौक़ो आहे। रबीउल अव्वल जो ॾींहुं आहे, हर पासे जुलूस आहिनि, हर पासे बाग बहार मौसम आहे। सो अल्लाह पाक इहा असांखे क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। अहिड़ा जुलूस थींदा रहनि, असांजी अहले सुन्नत जी ख़ुशि नसीबी आहे। जीअं त नाज़रीन सुल्तान कोट में आशिकान रसूल जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हिननि जो चवणो हो त वॾे अक़ीदे एतिराम सां जश्न आमद रसूल मल्हाईंदा आहियूं ऐं पूरी दुनिया वांगुरु ख़ुशी जो ॾींहुं ऐं ईद जे ॾींहुं वांगुरु मल्हाईंदा आहियूं ऐं मल्हाईंदा रहंदासीं। कैमरामैन अब्दुल गफ़ार सदायो सां गॾु इसरार अली चांडियो, KTN न्यूज़ सुल्तान कोट।